इते ताईं अहम ख़बर पहुचाईंदा हलूं। इस्लामाबाद में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी और शहबाज शरीफ विच में मुलाकात थी है। ब्रेकिंग न्यूज़ है, अवां खे अपडेट कंदा हलूं। इस्लामाबाद में बिलावल भुट्टो ज़रदारी और शहबाज शरीफ विच में मुलाकात थी है। माली साल जी बजट और गुज़रियल ॾींहुं थियल क़ौमी असैम्बली में झेड़े ते ॻाल्हियूं कयूं वयूं आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त वज़ीर आज़म ॿारनि वांगुरु वज़ीरनि खे हिदायतूं ॾींदो रहंदो आहे। शहबाज शरीफ मुखालिफ धुर अॻवान आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणो त असां मुखालिफ धुर अॻवान सां एके जो इज़हार कयूं था। शहबाज शरीफ जो चवणु आहे त हुकूमती वज़ीरनि जो रवैयो सभिनी ॾिसी वरितो आहे। बिल्कुल नाज़रीन, ये अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। इस्लामाबाद में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी और क़ौमी असैम्बली में अपोजिशन लीडर शहबाज शरीफ विच में मुलाकात थी है। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त शहबाज शरीफ मुखालिफ धुर अॻवान है, असां मुखालिफ धुर अॻवान सां एके जो इज़हार कयूं था। ॿिए पासे शहबाज शरीफ जो चवणु आहे त क़ौमी असैम्बली में थींदड़ झेड़े जी मज़म्मत कयूं था। हुकूमती वज़ीरनि जो रवैयो सभिनी ॾिसी वरितो, ईंदड़ सियासी हिकमत अमली मुशावरत सां कई वेंदी।